दया करो किछ मेहर उपावो, डुबंदे पत्थर तारे। भक्त भक्ति भगवंत गुरु, चतुर नाम वपुए, इनके पद वंदन किए, नाशे विघ्न अनेक। पवन तनय संकट हरण, मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित, हृदय बसो सुरभो। ओम कृष्णाय वासुदेवाय, देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय, गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, सद्गुरुदेव भगवान की जय। आयो लाल सबई चौ झूले झूले झूले। सतगुरन दी प्यारी मिठड़ी साध संगत जी, प्यार सां चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। अचो भाई, तव्हां सभिनीनि जी आज्ञा आहे भक्ति सत्संग ऐं भक्तमाल जी कथा शुरू कयूं भाई प्रेम सां। ॾिसो, तव्हां कथा शुरू थियण खां पहिरियों ई वेठा आहियो। इन जो अर्थ आहे कि भगवान जी कृपा त सभिनीनि ते हूंदी आहे। कोई जीव अहिड़ो न आहे जिते भगवान जी कृपा न हुजे, पर तव्हां सभिनीनि ते अॼु भगवान जी विशेष कृपा थी रही आहे कि असां भगवान जी भक्तिअ में शामिल थिया आहियूं। वरी उन में बि कथा शुरू थियण खां पहिरियों त अचो भाई, कथा आरंभ खां पहिरियों असां 5-10 मिंट मिली करे भगवान नाम जो कीर्तन कंदासीं। तव्हां मिली गॾु गॾु ॻाईंदव, असां सां गॾु कीर्तन कयो भाई। डी शार्प मेजर। कीर्तन कजो भाई, है न। भगवान ऐं भगवान जे नाम में कोई भी अंतर ना आहे, कोई भी अंतर ना आहे। कोई अगर नाम के पकड़े समझो न राम के पकड़े वतो आहे। तो प्रेम सां भगवान नाम जो कीर्तन कयो भाई। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,
हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ताड़ियुनि जी प्रेम सां सेवा कयो। हरि बोल। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद 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 राधे 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 गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण 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 गोविंद गोविंद ओ कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद कृष्ण गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद गोपाल राधा कृष्ण 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 गोविंद गोविंद बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल की श्याम सुंदर भगवान की जय। सतगुरुदेव भगवान की जय। प्यार सां चओ जय श्री कृष्ण अना प्रेम सां चओ भाई जय श्री कृष्ण। भाई ॾिसो
भगवान जॾहिं जीव ते कृपा कंदा आहिनि तॾहिं उनखे सत्संग मिलंदो आहे। तुलसीदास जी महाराज पंहिंजी वाणी में चवनि था कि सुतदारारु लक्ष्मी पापी कै भी होए, संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दोए। चवनि था कि धन लक्ष्मी सुठो घर मकान दुकान इहो त के पापीअ खे बि मिली वेंदो आहे, त दुर्लभ छा आहे? चवनि था ॿ शयूं दुर्लभ आहिनि। कहिड़ी शयूं? पहिरियों चवनि था संतन जो संग ऐं ॿियो सत्संग। चओ जय श्री कृष्ण। चवनि था इहे ॿ शयूं दुर्लभ आहिनि। पहिरियों संतन जो संग, ॿियो अथव सत्संग। ऐं प्रभु जी कृपा ॾिसो कि असांजे जीवन में भगवान जॾहिं कृपा कंदा आहिनि त कोई संत मिलंदा आहिनि। ध्यानु ॾिजो भाई, ॾाढी सुंदर ॻाल्हि। जॾहिं हरि कृपा कंदा आहिनि तॾहिं कोई संत मिलंदा आहिनि, ऐं जॾहिं कोई संत कृपा कंदो आहे तॾहिं भगवान मिलंदा आहिनि। ॿिन्हिनि जी कृपा ज़रूरी आहे। बिनु हरि कृपा मिले ई नहीं संता। बिना हरि जे कृपा जे, बिना प्रभु जे कृपा जे कोई संत न मिली सघंदा आहिनि। अगरि तव्हां के संतनि सां सतगुरनि सां जुड़ियल आहियो, उन्हनि जो संग करे रहिया आहियो, त इहे सम्झो कि भगवान ते असांजी ॾाढी वॾी कृपा आहे। ऐं जॾहिं संतनि जी कृपा थी वेंदी त उहे भगवान बि मिली वेंदा। चओ राम। तव्हां हिते उपस्थित थिया आहियो भाई, तव्हांखे ख़बर बि आहे न कि भक्तमाल जी कथा थियणी आहे? हा, चओ हरे राम। या हीअं कयो या हीअं कयो, असांखे कुझु सम्झ में अचे तव्हांजी कहानी। भक्तमाल जी कथा जिनमें भगवान जे प्यारनि प्यारनि भक्तनि जी घटना आहे, भगवान जे प्यारनि प्यारनि भक्तनि जी कथा आहे। कीअं प्रभु लीला कई आहे पंहिंजे भक्तनि सां गॾु, उहो सभु कथाऊं भक्तमाल में अथव। त हे जेके 3 ॾींहं असांखे ॾाढो सुंदर अवसर मिलियो आहे भगवान जी भक्ति करण जो, तव्हां प्रेम सां लीन थियो भगवान जी कथा में। भक्तमाल जीअं तव्हां रामायण नालो ॿुधियो हूंदो है न, भागवत ॿुधियो आहे। जीअं रामायण में लॻभॻि 9 रामायण थींदी आहे, 9 ॾींहंनि जी कथा थींदी आहे न, उनमें बि विधि विधान हूंदा आहिनि। ऐं श्रीमद भागवत में 7 ॾींहंनि जी साप्ताहिक कथा थींदी आहे, उनमें बि विधि विधान हूंदा आहिनि। पर भगवान एॾी कृपा कई आहे, संतनि एॾी कृपा कई आहे, भक्तमाल में भगवान कोई विधि विधान ई न रखियो आहे। केवल हिकिड़ो ई विधान आहे, केवल हिकिड़ी कंडीशन, हिकिड़ो ई नियम आहे। कहिड़ो? प्रेम जो। बसि असांजे अंदरि भाव हुजे, प्रेम सां असां श्रवण कयूं, बाक़ी सभु नियम पूरा थी विया। ऐं इन जो कोई ॾींहंनि सां बि मतिलबु कोन्हे। जीअं कथा हूंदी आहे भागवत जी त 7 ॾींहंनि में पढ़णी आहे, 7 ॾींहंनि में पूरी करणी आहे। तीअं 9 रामायण 9 ॾींहंनि में थींदी आहे। भक्तमाल जो कोई नियम बि कोन्हे। जेतिरो बि माण्हू करे, जेतिरो पढ़ी सघे, जेतिरो भगवान जे इन कथा रूपी अमृत जो रस वठी सघे भाई। चओ जय श्री कृष्ण। धरतीअ ते भक्तमाल ॾाढो सरल हिकिड़ो साधन आहे भगवान जो प्रेम पाइण जो। चओ हरे राम। जीअं रामायण जा श्रोता ख़बर अथव केर हूंदा आहिनि? राम कथा जा ॾाढा परम राम जी जा भक्त केर आहिनि भाई? हाँ सही था चओ, ॿुधायो 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 न। हा, हनुमान जी। त उन्हनि जो प्रण आहे कि जाते जाते राम जी जी कथा हलंदी आहे उते उते हनुमान जी पहुची वेंदा आहिनि। छो जो हनुमान जी राम भक्त आहिनि, उन्हनि खे राम जी जी कथा सां ॾाढो प्रेम आहे। वो कॾहिं कोई सत्संग न छॾींदा आहिनि। हर रूप के न के रूप में हर सत्संग ते पहुची करे ऐं राम कथा जो लाभ वठंदा आहिनि। चओ हरे राम। तीअं ई भागवत जीअं थी, श्रीमद भागवत जा श्रोता राजा परीक्षित हुया, है न। कथा ॿुधाई उन्हनि खे सुखदेव महाराज। भक्तमाल जा श्रोता, श्रोता यानी सम्झो था जेके ॿुधंदा आहिनि। वक्ता जेको कंदो आहे, जेको चवंदो आहे कथा, ऐं श्रोता जेके ॿुधंदा आहिनि। भक्तमाल जा ख़बर अथव पहिरां श्रोता केर आहिनि? हाणे तव्हां पाण सम्झो, ॾिसो
जॾहिं भगवान जी कथा हलंदी आहे त कोई भक्त श्रोता बणिजी वेंदो आहे, ऐं जॾहिं भक्तनि जी कथा हलंदी आहे त भगवान श्रोता बणिजी वेंदा आहिनि। भगवान चवनि था मैं तो हूं भक्तन को दास। कंहिं भक्त जी कोई मूंखे बस कथा ॿुधाए त भगवान चवनि था बस मां हुन ते सभु कुझु लुटाए छॾींदो आहियां, सभु कुझु हुनखे ॾेई छॾींदो आहियां। तॾहिं भक्तमाल में श्लोक में चवनि था कि हरि जू आए विराजिए, कि प्रभु तव्हां अचो, कथा अची ॿुधो, छो जो भक्तमाल जी कथा तव्हांखे ॾाढी प्रिय आहे, तव्हां ई भक्तमाल जा प्रथम श्रोता आहियो। एॾी सुंदर वंदना कई आहे। भक्तमाल कीअं असांखे मिलियो भाई? हिकिड़ा संत थिया अग्रदास महाराज, उन्हनि जा शिष्य हुया नाभादास जी, उन्हनि भक्तमाल जी रचना कई। ये संतन जो परिचय तव्हां यादि रखजो भाई, ॾाढो कीमती परिचय। नाभादास जी महाराज उन्हनि भक्तमाल जी रचना कई। वरी उन्हनि जा जेके अनुज, उन्हनि जा जेके शिष्य थिया, उन्हनि जा जेके प्यारा प्रियादास जी महाराज, उन्हनि सरल भाषा में भक्तमाल जी रचना कई। चओ जय श्री कृष्ण। जेकी असां ताणी ॾाढी सुलभ आहे, कोई बि नंढो ॿार बि अगरि पढ़णु ॼाणे त उहो पढ़ी थो सघे ऐं उन मां प्रेम पाए थो सघे भाई। त हाणे वरी तव्हां खां आज्ञा था वठूं, भक्तमाल जी कथा आरंभ कयूं भाई। तव्हां प्रेम सां श्रवण कंदव। ॾिसो, अगरि नंढी नंढी कोई प्रॉपर्टी बि असां साइन करण वेंदा आहियूं, रजिस्ट्री करण वेंदा आहियूं, त उन कागरनि में बि हेठां नियम कानून टर्म्स कंडीशन सभु लिखियल हूंदा आहिनि। भाई ठीक सां पढ़ी वठो, पोइ साइन कजो। हा न, नंढे में नंढो अगरि सौदो कंदा आहियूं त उनखे बि हिकु बार जांच करणी पवंदी आहे, पढ़णो पवंदो आहे। चओ हरे राम। त हे एॾो वॾो सौदो करण आया आहियो, हिन में बि त कुझु नियम कानून हूंदा न भाई। कहिड़ा कानून आहिनि? प्रेम जा। भाव हुजे, बस तव्हांजो प्रेम हुजे। चओ जय श्री कृष्ण। प्रेम यही कंडीशन आहे कि प्रेम सां वेझो, बस जेतिरी देर बि भगवान जी भक्ति कयो वो प्रेम सां कयो। त ॾाढी सुंदर कथा भक्तमाल जी असां आरंभ कयूं साध संगत जी, जेकी कथा भगवान खे ॾाढी प्रिय आहे। हिकिड़ा संत थिया, हे भक्तमाल जी कथा हाणे आरंभ अथव भाई, है न, शुरू अथव। मां तव्हांखे कई भक्तनि जी कथा ॿुधाईंदुमि, ऐं जेकी कथा भक्तमाल खां ॿाहिरां जी हूंदी, अगरि कोई संतनि जी कोई भक्तनि जी, त मां उहो बि तव्हांखे ॿुधाईंदुमि कि भाई हे कथा भक्तमाल जी कोन्हे, ॿिए शास्त्र जी अथव, ॿिए ग्रंथ जी अथव, पर कोशिश कंदासीं कि प्राय भक्तमाल जी कथा हले। हिकिड़ा संत थिया, महात्म में कथा लिखल आहे कि हिकिड़ा संत हुया गोवर्धन नाथ, जिन जो नालो हुयो गोवर्धन दास। उहे संत हिकु बार हिकिड़े शहर वञनि पिया भगवान जो दर्शन करण, राजस्थान में काॾे भगवान जा दर्शन करण वञनि पिया। त जयपुर शहर तव्हां नालो ॿुधियो हूंदो। जयपुर शहर जेॾी महिल विच में पियो त हुते हिकिड़ो भगवान जो ॾाढो सुंदर भगवान गोविंद जो मंदिर हुयो। त गोवर्धन दास जेके हुया उहे भगवान जे मंदिर विया। भगवान जे मंदिर में मथो टेकियो। उन्हनि काफ़ी संगत वेठी, जीअं तव्हां वेठा आहियो तीअं संगत वेठी हुई। संगत ॾिठो कि भाई कोई संत आया आहिनि, सभु उथिया, सभिनीनि प्रणाम कयो, खूब संतनि जो स्वागत कयो, सत्कार कयो। ऐं संतनि खे चवण लॻा, बाबा हाणे तव्हां आया आहियो त असांखे कुझु ॿुधायो, कुझु सत्संग ॿुधायो, कोई ज्ञान जी ॻाल्हि ॿुधायो, कोई कथा, कोई भक्ति, कोई सत्संग, कुझु बि ॿुधायो। तॾहिं जेके संत गोवर्धन नाथ जी हुया उन्हनि चयो, भाई असांखे भक्तमाल जी कथा ईंदी अथव, चओ त तव्हांखे ॿुधायूं। चओ हरे राम। असांखे भक्तमाल जी कथा ईंदी अथव, चओ त तव्हांखे ॿुधायूं भाई, तव्हांजी जीअं आज्ञा थिए। संगत ॾाढो ख़ुशि थी, चयूं हा हा असांखे भक्तमाल ॿुधायो, ज़रूर ज़रूर। त हुते भक्तमाल जी कथा थी भाई। हिकु ॾींहुं थियो कथा जो, संगत खे ॾाढो आनंद आयो। वरी ॿियो ॾींहुं वरी थियो, कथा शुरू थी, संगत खूब आई, खूब उन्हनि आनंद वरितो। ॿिए ॾींहुं बि संगत खे ॾाढो आनंद आयो। टे ॾींहुं अञा संगत आई। धीरे धीरे वो वधंदी वई, संगत वधंदी वई। छो जो ॿ माण्हू ॿुधी वञनि, उन्हनि खे आनंद अचे त उहे वञी 4 ॿियनि खे ॿुधाइनि, वरी अचनि। ॾींहुं ब ॾींहुं संगत वधंदी वई बढ़िया। ख़बर अथव घणा ॾींहं कथा हली? उहे संत आया हुया केवल 2-3 ॾींहंनि जे लाइ। कथा कंदे 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 उन्हनि खे 1 महीनो थी वियो भाई, ऐं कथा हलंदी रही। चओ हरे राम। कथा हलंदी रही, महीनो थी वियो, और संगत खे भी खूब आनंद अचे, खूब आनंद अचे।
ओ संत जेडी चवन भाई सुभाणे असां वेंदासीं त संगत चए न बाबा कुछ ॾींहं ॿिया बि रहो, कुछ ॾींहं ॿिया बि रहो। हाँ ॿिया बि कथा, ॿी बि कथा असांखे ॿुधायो भक्तमाल जी, ॾाढो आनंद तो अचे। वरी संत केॾी चवनि भाई सुभाणे वेंदासीं, चवनि न बाबा कुछ ॾींहं ॿिया रहो। आख़िर जॾहिं महीनो पूरो थियो त संतन चयो भैया सुभाणे असां वेंदासीं, असांखे रोकजो न, सुभाणे असां हली वेंदासीं। संगत में कई ॼणा उदास थी विया, संगत में प्रार्थना करण लगा कि साईं एॾो आनंद तो अचे कथा में, तव्हां कुछ ॾींहं ॿिया रहो। चयो न भाई असां भगवान जा दर्शन करण आयासीं, असांखे अॻिते वधणो आहे, यात्रा करणी आहे, अॻिते वञण ॾियो। न साईं कुछ ॾींहं ॿिया। संतन चयो चिंता न कयो, अॻिते वञण ॾियो असांखे, भगवान जा दर्शन करे जॾहिं वापसि मोटंदासीं कुछ ॾींहंनि में वरी तव्हांखे कथा ॿुधाईंदा वेंदासीं। हा इहो ठीकु आहे, इहो ठीकु आहे, वरी तव्हां असांखे कथा ॿुधाइजो। बिल्कुलु संत हली विया। कुछ ॾींहं भगवान जा दर्शन करण जे लाइ जॾहिं दर्शन करे वापसि राजस्थान मां मोटिया त वरी उहो ई शहर आयो जाते उन्हनि कथा कई हुई 1 महीनो। संत आया, संगत मिली, वरी स्वागत थियो संतन जो, वरी अहिड़ा मेला लगी विया, आयोजन थी वियो कथा जो। वरी संत कथा करण जे लाइ वेठा त संतन संगत खां पुछियो भाई तव्हां पहिरियों महीनो कथा ॿुधी आहे? सभिनीनि चयो हा साईं पूरो महीनो तव्हांजी कथा ॿुधी आहे, छा त आनंद आयो, एॾो बढ़िया। संतन चयो ॿुधायो भाई कथा काथे पहुती? चओ हरे राम, महीनो जो कथा ॿुधी अथव? संतन चयो कि भाई असां क्रम सां कथा ॿुधाई आहे, लाइन वाइज तव्हांखे कथा ॿुधाई आहे, हिकु करे हिकु भक्त जी कथा ॿुधाई आहे। हाणे ॿुधायो कहिड़े भक्त ताणी कथा पहुती, कहिड़े कहिड़े भक्त जी तव्हां कथा ॿुधी हो, अॻिते वधूं पोइ। संतन पुछो त सभु माण्हू हिक ॿिए खे ॾिसण लॻा, हाँ काथे पहुती कथा, काथे पहुती भाई? हाँ कोई पुछे तोखे यादि अथई? चए मूंखे त यादि कोन्हे। तोखे यादि अथई? मूंखे बि यादि कोन्हे यार। हाँ कंहिंखे यादि ई न रही। एतिरो तक कि जेके वीचारा संत कथा पिया कनि उहे संत बि भुलिजी विया, छो जो उन्हनि खे त कई कम, उन्हनि खे बि यादि न मां कहिड़े कहिड़े भक्त जी कथा ॿुधाई, काथे कथा विराम ॾिनी, काथों खां अॻिते वधणी आहे। सभिनीनि खां पुछण लॻा कंहिंखे यादि कोन्हे? सभु नज़रूं हेठि करे साईं यादि त कोन्हे कथा काथे पहुती। संतन चयो पोइ बाक़ी कीअं पिया चओ तव्हांखे आनंद थो अचे? हाँ तव्हांखे त कथा ई यादि कोन्हे भाई, हाणे अॻिते कीअं वधूं, अॻिते कीअं वधूं? कथा अॻिते ई न वधे, अॻिते ई न वधे। संत चवनि पहिरियों ॿुधायो त सही भाई कहिड़ी कथा हली, अॻिते कीअं वधूं, कीअं वधूं? कोई न ॿुधाए सघियो न। त भगवान जे मंदिर मां आवाज आई कि ओ महात्मा जी चिंता न कयो, मूंखे यादि आहे कथा काथे पहुती, तव्हां ॾाढे प्रेम सां कथा ॿुधाई, तव्हां कबीर साहब भक्त जी कथा ॿुधाई आहे, अॻिते रविदास महाराज जी कथा हलणी आहे, उहा कथा तव्हां ॿुधायो। संतन जे अखियुनि में आंसू अची विया। कोई चवण लॻा हज़ारे माण्हू वेठा, हज़ारनि कथा ॿुधी, महीनो कथा ॿुधी, कंहिंखे यादि न रही। अरे मां कथा पियो कयां, मूंखे बि यादि न रही। पर सही चवंदा आहिनि अगरि भक्त माल जो कोई सच्चो श्रोता आहे त उहे श्री भगवान आहिनि जिनखे कथा यादि। चओ हरे राम। उन प्रभु की कथा यादि हुई। हाणे त उहे संत गदगद थी विया कि अरे असांजी कथा जेकी आहे उहे भगवान बि ॿुधनि था। पोइ त अञा प्रेम सां उहे कथा करण लॻा। त इहो संतन जा वचन आहिनि कि जाते जाते भक्तन जी कोई कथा हलंदी आहे, भक्तमाल हलंदो आहे, उते भगवान कहिड़े न कहिड़े सूक्ष्म रूप में अची विराजमान थी वेंदा। चओ हरे राम। अॼु बि भगवान हिते काथे न काथे कहिड़े न कहिड़े रूप में वेही भक्तन जी कथा ॿुधंदा हूंदा भाई, पर असां उन्हनि जी पहचान न करे सघंदासीं। हाँ उन्हनि जी पहचान न थी सघंदी। भगवान काथे न आहिनि, भगवान त हर जॻह आहिनि, हर कण कण में भगवान आहिनि। पर हाणे ॾिसण वारी मीरा जहिड़ी अखियूं काथे आहिनि? हाँ हाणे पुकार करण वारी ओ गोपियुनि जी पुकार काथे आहे जंहिंजे लाइ भगवान अची वञनि? द्रौपदी जहिड़ी पुकार काथे आहे जो भगवान हली अचनि ऐं भगवान नज़र अचनि? उहो प्रेम जॾहिं थिए तॾहिं भगवान दर्शन ॾींदा आहिनि। प्रेम कीअं थींदो? त सभिनीनि खां सरल उपाय भक्तनि जी कथा जो आहे। चओ हरे राम। जीअं कोई माला हूंदी आहे न त उनजी विशेषता जेकी हूंदी आहे त उनजो नालो उहो पइजी वेंदो आहे। भाई तुलसीअ जी माला त उनखे तुलसी माला चवंदा आहिनि, रुद्राक्ष लॻल हुजनि माला में त उनखे रुद्राक्ष माला चवंदा आहिनि। तीअं ई हे भक्तनि जी कथा रूपी माला अथव।
भक्तन जी कथा रूपी माला आहे त संतन नालो ॾिनो भक्त माल। चओ हरे राम। कथा रूपी भक्तन जी माला, ये भगवान असांखे अॼु केॾी विशेष कृपा कई आहे जो असांखे भगवान पंहिंजे भक्तन जी कथाऊं था ॾियनि भाई। चओ हरे राम। हरे राम। जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। चओ न भाई, अना प्रेम सां चओ। एॾो महात्मा की कोई चई नथो सघे भाई। हिकु बार हिकिड़ा संत कथा पिया कनि, महात्म जी कथा तो भाई बि। हिकिड़ा संत भक्तमाल जी कथा पिया कनि त हिकिड़ो कोई सेठ अची कथा में वेठो। सेठ अची वेठो त उन बि कथा ॿुधी, उनखे ॾाढो आनंद आयो, खूब आनंद आयो। तॾहिं संतन जेकी कथा कई उन्हनि वचन चया कि भाई भक्तमाल में हर भक्त जो स्वरूप मौजूद आहे। हे भगवान जी जेकी भक्तन जी कथा आहे, इन में भक्त साक्षात मौजूद आहिनि। कोई अगर भक्तमाल रोज 5 मिंट पढ़े त उनखे भक्त दर्शन ॾींदा आहिनि। अहिड़ा संतन वचन चया। कोई भक्तमाल जी रोज आरती करे त उनखे भक्त दर्शन ॾींदा आहिनि। अरे ॿियो कुछ न करे, अगर भक्तमाल कोई छातीअ सां लॻाए अंतिम समय त उनखे भक्त वठण ईंदा आहिनि। इहे वचन संतन चया, ॾाढा पावन वचन। त हिकिड़ो सेठ जेको कथा में वेठो हुयो, उहो हे वचन ॿुधे पियो। उन इहे पूरा वचन ॿुधिया। पहिरियों बार कथा ते आयो, पहिरियों बार कथा ॿुधी, ॾाढो आनंद आयो। वो सेठ जी तुरंत विया ऐं जॾहिं कथा पूरी थी त संतन वटि वञी चरणनि में प्रार्थना करण लॻा कि बाबा तव्हां एॾी महिमा ॿुधाई आहे भक्तमाल जी, एॾी कृपा कई अथव, मूंखे तव्हांजी ये पोथी खपे। ये जेकी भक्तमाल जी पोथी तव्हां दर्शन करे रहिया आहियो, ये मूंखे पोथी खपे, तव्हां कृपा कयो मूंखे ॾियो। चयो छा कंदे भाई? चई बाबा मूंखे तव्हांजे वचननि ते विश्वास आहे, मां खणी वेंदुमि, रोज पढ़ंदुमि, रोज आरती कंदुमि भक्तमाल जी, ऐं जॾहिं अंतिम समय मुंहिंजो ईंदो भगवान कृपा कंदा, अगर मूंखे सुध बुध हूंदी त मां पंहिंजे छातीअ सां लॻाईंदुमि। चओ हरे राम। छो जो जीवन भर मां कोई सुठा कर्म कया न आहिनि, अॼु सत्संग सां जीवन परिवर्तन थी सघंदो आहे, तव्हां कृपा कयो। संतन अहिड़ो भाव ॾिठो त उनखे पोथी ॾिनी, तंहिंमें खणी वञ भाई, रोज पढ़जां। और सेठ जी खणी विया, घर आया, पंहिंजे घर वारनि खे भक्तमाल जी पोथी ॾेखारियऊं, दर्शन करायूं, उन्हनि खे ॾिनऊं। चयूं ॿुधो भाई, रोज 10 मिंट समय कढी करे पढ़णो अथव, आरती करणी अथव, ऐं जॾहिं मुंहिंजो आख़िरी समय हुजे, सम्झ में अचेव थी कथा, जॾहिं मुंहिंजो आख़िरी समय हुजे त हे जेकी भक्तमाल जी पोथी आहे अची करे मुंहिंजे छातीअ सां लॻाइजो। ॿारनि चयो ठीकु आहे पिताजी, जेकी तव्हांजी आज्ञा। समय गुज़रंदो वियो, आख़िर हुनजो अंतिम समय जॾहिं आयो, शरीर जेको साथ न पियो ॾे, ख़बर पइजी वई कि बस भाई हाणे प्राण निकिरणा आहिनि, हाणे वधीक देर समय कोन्हे। तॾहिं तुरंत उन इशारो कयो, ज़बान ॻाल्हाए बि नथी सघे ठीक सां, हिकिड़े पुट खे इशारो कयईं, भाई जल्दी वञ, पोथी खणी आ जल्दी। पहिरियों त सम्झी न सघिया छा था चवनि, पोइ हिकिड़ो पुट सम्झी वियो कि बाबा चयो हुयो जॾहिं आख़िरी समय हुजे त भक्तमाल जी पोथी छातीअ सां लॻाइजो। पुट तुरंत डुकंदो डुकंदो खणी आयो ऐं अची छातीअ सां लॻाई। चओ हरे राम। जीअं छातीअ सां लॻाई त उहो जेके सेठ जी हुया उन्हनि जे अखियुनि में आंसू। पुट पुछंदा बाबा रो छो था, छा थी वियो, छाजे लाइ तारो, तकलीफ़ थी थिएव? चवनि त छाजी तकलीफ़? अरे तकलीफ़ थोड़ी देर पहिरियों ताणी थिए पई, बाबा हाणे छा थियो? तॾहिं उन्हनि सेठ जी जेको अनुभव ॿुधायो, उन्हनि चयो भाई थोड़ी देर पहिरियों मां पूरो ॾिसी पियो सघां पंहिंजे अखियुनि सां कि मूंखे यम जा दूत वठण आया हुया। छो जो मुंहिंजा अहिड़ा कोई सुठा कर्म न हुया कि मां वैकुंठ वञा, स्वर्ग वञा, मूंखे यम जा दूत वठण आया हुया ऐं उहे प्राण वठण ई वारा हुया, पर मूंखे संतन जा वचन यादि अची विया। तॾहिं मां इशारो कयो, मां जल्दी वञो ऐं भक्तमाल जी पोथी अची छातीअ ते रखो। जीअं ई पुट तूं छातीअ ते केवल भक्तमाल रखियो आहे न, हाणे उहे यम जा दूत तुरंत जा तुरंत गायब थी विया। हाणे मूंखे साक्षात भगवान जा सभु भक्त नज़र था अचनि जेके मूंखे वठण आया आहिनि।
ओ सेठ चवण लॻो ॾिस ॾिस हिते मीराबाई, हिते कबीर साहब, हिते रविदास महाराज, हिते सदन कसाई, हिते अहिड़ा भक्त, हे सभु भक्त मूंखे वठण आया आहिनि। चवनि था हल भाई असांजी टोलकीअ में शामिल थी। वो जार जार रोअण लॻा, चवनि ॾिस संतन जो वचन केॾो सत्य आहे कि मां कोई बि कुछ भी न कयो विशेष, केवल भक्त माल अंतिम समय छातीअ सां लॻाई त एॾो कल्याण थी वियो आहे कि भक्त मूंखे वठण आया आहिनि। ऐं अगरि कोई जीवन भर भगवान जे भक्तनि जो सहारो खणे, उन्हनि जी कथा ॿुधे, उन्हनि जो कीर्तन करे, त हुनजो केॾो बेड़ो पार थींदो भाई। चओ जय श्री कृष्ण। अरे ये फोकट जी असां ते कृपा थी रही आहे भगवान जी, जो भगवान असांखे पंहिंजे सत्संग ते विहारियो आहे। भगवान चुनाव कयो आहे असांजो भक्ति जे लाइ, कथा जे लाइ। ये भगवान जी विशेष कृपा आहे। चओ जय श्री कृष्ण। तव्हांखे भगवान जी कृपा महसूस थींदी आहे भाई? हा या न चओ। ॿ ॼणा वीचारा हा था चवनि, बाक़ी त नथा चवनि। न न ईअं बि न आहे भाई, थींदी हुननि वीचारनि खे महसूस भी थींदी हुननि। थींदी अथव की न भाई? जल्दी ॿुधायो, न त हे त वरी 7 करोड़ जीते वेंदव। हाँ, अरे भगवान जी असां ते कृपा आहे, तव्हांखे महसूस थींदी आहे की न? हथ मथे कयो भाई। मूंखे त ॾाढी महसूस थींदी आहे, छो जो भगवान सागर में विहारियो आहे, पंहिंजे भक्ति जे सागर में। मूंखे त कृपा महसूस थिए थी। तव्हांखे महसूस थिए थी की न? कृपा महसूस थिएव थी न भाई? अगर के न भी थी थिए न, त मां तव्हांखे ॿुधायां, हिनमहिल जे स्थितिअ में तव्हां वेठा आहियो न भगवान जी भक्तिअ में, भगवान तव्हांखे पंहिंजी कथा ॾिनो, पंहिंजो कीर्तन ॾिनो, पंहिंजो नाम ॾिनो। हिन खां वॾी भगवान टिनिनि लोकनि में कृपा नथा करे सघनि। इन खां वॾी भगवान खे कृपा करण न ईंदी आहे। उहो ई त चऊं था भाई। चओ जय श्री कृष्ण। ये वॾी कृपा आहे प्रभु जी। बस महसूस करणो आहे भाई। अगर महसूस कयो था त असां सां गॾु ॻायो एफ मेजर, गॾु गॾु ॻायो भाई। ॾाढो सुंदर भजन। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है, भगवन तेरी दया का एहसास हो रहा है, भगवन तेरी दया का एहसास हो रहा है, भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। मैं तुमसे कितना दूर हूँ, मैं तुमसे कितना दूर हूँ, तू पास हो रहा है, भगवन तेरी दया का एहसास हो रहा है, भगवन तेरी दया का एहसास हो रहा। हल्की हल्की ताड़ी की सेवा के भाई। बिन मांगे मिलता भोजन, ये दया नहीं तो क्या है? बोलो। बिन मांगे मिलता भोजन, ये दया नहीं तो क्या है? बिन मोल चलती सांसें, ये दया नहीं तो क्या है? मोल चलती सांसें, बोलो बोलो। ये दया नहीं तो क्या है? अरे भगवान जी ॾिसो केॾी कृपा आहे। चओ जय श्री कृष्ण। अरे भगवान असांखे रोज भोजन ॾींदा आहिनि, ये भगवान जी कृपा न आहे? बिना घुरे भगवान असां ते केॾी कृपा कई आहे कि असांजा हथ भगवान हमेशा हीअं रखिया आहिनि कि असां ॾींदा रहूं। कॾहिं भगवान इहो ॾींहुं ॾेखारियो आहे?
हाँ, ये भगवान जी कृपा ना आहे, करुणा ना आहे। हलो ये भी छॾियो, सभिनीनि खां अनमोल आहे श्वास। अगर इन जी क़ीमत पहिरियों ख़बर न बि हुजे त हिन महिल जेके 2 साल कोरोना जो हुया उनमें सभिनीनि खे ख़बर पइजी वियो भाई कि श्वास जी केॾी क़ीमत है, ऑक्सीजन केॾो महांगो हुयो। तो ये श्वास भगवान फोकट में ॾिनी आहे। कॾहिं हिन जो बिल आयो आहे तव्हां वटि? ऐं न कॾहिं ईंदो। ही भगवान मुफ्त रखी आहे। केॾी कृपा है भगवान जी, केॾी कृपा है। थोड़ो जागो, थोड़ो ॾिसो कि ये सब भगवान ही ॾेई रहिया आहिनि भाई। केॾी भगवान जी कृपा है। चओ न, बिन मांगे मिलता भोजन, ये दया नहीं तो क्या है। चो भाई, बिन मांगे मिलता भोजन, ये दया नहीं तो क्या है। तो बिन मोल चलती सांसें, ये दया नहीं तो क्या है। बिन मोल चलती सांसें, ये दया नहीं तो क्या जागो। हाँ, जब जागा तो ये देखा, जब जागा तो ये देखा, प्यारे जब जागा तो ये देखा, जब जागा तो ये देखा, सब तू ही दे रहा है। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। सत्संग सेवा सुमिरन, ये दया नहीं तो क्या है। बोलो, सत्संग सेवा सुमिरन, ये दया नहीं तो क्या है। तुम याद आते मोहन, ये दया नहीं तो क्या है। तुम याद आते मोहन, ये दया नहीं तो क्या है। चाहता था मैं ना आना, चाहता था मैं न आना, पर तू ही बुला रहा है। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। भगवन तेरी दाढ़ी सेवा एहसास हो रहा है। ओ प्यारे भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। हाँ, प्यारे भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। भगवन तेरी दया का एहसास हो रहा है। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय, सतगुरुदेव भगवान भगवान की जय। महसूस कयो भाई भगवान जी असां ते केॾी कृपा आहे। हिकिड़े बार हिकिड़े संत खां के सवाल पुछियो, ध्यान ॾिजो, ॾाढो सुंदर सवाल।
कि जीअं भक्त भगवान सां प्रेम कंदो आहे त छा भगवान भी भक्तन सां ओतिरो प्रेम कंदा आहिनि? मां तव्हां खां बि तो पुछां भाई, ॿुधायो कि जीअं कोई भक्त भगवान सां जेतिरो प्रेम कंदो आहे, छा भगवान भी ओतिरो ई प्रेम कंदा आहिनि? हा कि न? पक लॉक कयूं भाई, पक न वरी मटणो थोड़ी तो डिसीजन। कंदा आहिनि न भगवान? त भक्त पुछियो पंहिंजे संतन खां, सतगुरनि खां कि साईं जीअं असां भक्त भगवान सां प्रेम कंदा आहियूं, छा भगवान ओतिरो प्रेम कंदा आहिनि? संतन चयो न भाई, न कंदा आहिनि। छा भक्त भगवान सां जेतिरो प्रेम कंदा आहिनि, छा भगवान ओतिरो भक्तन सां प्रेम कंदा आहिनि? न कंदा आहिनि। संतन चयो न कंदा आहिनि भाई, छो जो भगवान उन्हनि खां वधीक प्रेम कंदा आहिनि। असां में ताक़त न आहे कि असां भगवान सां ओतिरो प्रेम करे सघूं, पर भगवान पंहिंजे भक्तन सां ओतिरो प्रेम कंदा आहिनि। कि भगवान खां पुछियो भक्त कि प्रभु तव्हांजा 4 हथ आहिनि, भगवान श्री कृष्ण जा, भगवान विष्णु जा 4 हथ आहिनि, त कि भगवान खां पुछियो प्रभु तव्हांजा 4 हथ आहिनि छाजे लाइ? जबकि हथ त 2 सुठा लॻंदा आहिनि भाई, है न? चाहे ॾिसण में बि अगर ॾिठो वञे त हथ 2 सुठा लॻंदा आहिनि। प्रभु ॿिनि में तव्हांजो अगर कम थी थो वञे त तव्हां 4 हथ छो रखिया आहिनि? भगवान मुस्कुराइण लॻा। ॿुधायो प्रभु ॿुधायो, हाणे तव्हां ई सोचो, असांजा 2 हथ आहिनि न, सुठा लॻनि था न। कल्ह को टियों बि निकिरी अचे त कीअं लॻंदो भाई? चौथो बि निकिरी अचे त सुठो लॻंदो? न लॻंदो। भक्त चयो प्रभु तव्हांजा बि 2 सुठा लॻंदा, तव्हां 4-4 हथ छो रखिया आहिनि? कोई कारण आहे? भगवान चवनि था कारण आहे, ॾाढो वॾो कारण आहे। कहिड़ो भाई? भगवान ॾाढो सुंदर जवाब ॾिनो। भगवान चवनि था भाई केॾी महिल कंहिं संत जी सेवा मूंखे मिलंदी आहे न त 2 हथनि मां तृप्ति न थींदी आहे, मूंखे लॻंदो आहे 4 हथनि सां मां उन्हनि जी सेवा कयां। सॼो ध्यानु मूंखे उन्हनि जी सेवा में लॻल पियो हूंदो आहे कि मां चाहींदो आहियां हर प्रकार सां मां पंहिंजे भक्तनि जी सेवा कयां। भक्त चवंदो आहे कि मां भगवान जो दास आहियां, पर भगवान जा वचन छा अथव? भगवान चवनि था मैं तो हूं भक्तन को दास। भगवान जा वचन अथव, मैं तो हूं भक्तन को दास, भगत मेरे मुकुट मणि। मां भक्तन जो भी दास आहियां, भगवान चवनि था। गुरबाणी भी तव्हां पढ़ंदा आहियो त हुन में लिखियल अथव, संतां के कारज आप खलोया, हर कम करावण आया राम। अगर के संत वटि के भक्त वटि कोई शुभ कार्य कोई भी कम हूंदो आहे त उहो भगवान पाण करण ईंदा आहिनि, ॿियो कंहिंखे बि न मोकिलींदा आहिनि, पाण भगवान ईंदा आहिनि उहो कम करण जे लाइ। भगवान व्यवस्था कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़े नगर में हिकिड़ो हनुमान जी जो मंदिर हो, ध्यान ॾिजो, ॾाढी सुंदर घटना। ये कथा भक्तमाल जी कोन्हे भाई, है न, ये संतन भक्तन ॿुधाई आहे। ऐं गीता प्रेस जे हिकिड़े कथा किताब में ये कथा ॾाढी सुंदर लिखियल आहे, ध्यान सां ॿुधजो। हिकिड़े नगर में हनुमान जी जो ॾाढो सुंदर मंदिर हुयो। उते हिकिड़ा पुजारी जी सेवा में हूंदा हुया, उहे रोज भक्ति कंदा हुया। पोइ जेको भी कथा कीर्तन कंदा हुया, जेको चढ़ावो थोड़ो घणो ईंदो, रोज जा 50 रुपया 100 रुपया, उन सां उन्हनि जो घर ख़र्च हलंदो हुयो। हाणे उन्हनि जे घर में न्याणीअ जी शादी हुई, पुजारी जी जे, ऐं कुछ हुयो न, शादी कीअं थे? शादी कीअं थे भाई? तॾहिं उहे वया हनुमान जी खे चवण लॻा, हनुमान जी कृपा कजो, दया कजो, ऐं असां वटि घर में शादी आहे। राम जी जो भी मंदिर हुयो, उन्हनि खे भी चवण लॻा, राम जी कृपा कजो, हनुमान जी दया कजो, असां वटि घर में न्याणीअ जी शादी आहे, मुंहिंजी न्याणी यानी तव्हांजी न्याणी, भगवान कृपा कजो, महिर कजो, सभु कार्य तव्हां ई रास कजो। ई अरदास करे पंडित जी हली विया पंहिंजी सेवा में। पोइ वरी हिकिड़ो सेठ आयो, उहो भी मथो टेकण वियो, त हुन छा ॾिठो ख़बर अथव? उन ॾिठो कि अंदर जीअं ई वियो न त अंदर मंदिर में आवाज आई कि राम जी हनुमान जी सां ॻाल्हाइनि था। विग्रह में आवाज आई कि राम जी हनुमान जी सां ॻाल्हाइनि था। हनुमान जी खे राम जी चवनि था कि ओ हनुमान जी, सुभाणे व्यवस्था करणी पवंदो हिन संत जे लाइ, हिन जे घर में न्याणीअ जी शादी आहे। हनुमान जी चवनि था पोइ प्रभु तव्हां आज्ञा कयो, घणी व्यवस्था करणी आहे, कीअं करणी आहे? त तंहिं ज़माने में भगवान रघुनाथ चयो कि 10,000 जी व्यवस्था करणी अथव। घणा भाई? 10,000। 20,000 जा नोट न ॾिजोसि,
है न बंदि थियण वारा आहिनि न भाई। हा हनुमान जी के भगवान चयो कि 10,000 जी व्यवस्था करणी अथव, हिन जे न्याणीअ जी शादी आहे। हनुमान जी चयो जो आज्ञा प्रभु, सुभाणे थी वेंदी व्यवस्था, तव्हां चिंता न कयो। हाणे इहा ॻाल्हि कंहिं ॿुधी? उन सेठ ॿुधी जेको रोज मंदिर मथो टेकण ईंदो। उन चयो अच्छा, यानी हनुमान जी सुभाणे इन संत खे घणा ॾियण वारा आहिनि? 10,000। मन में लालच आई, तुरंत वियो उन वटि जेके संत उते रहंदा हुया, उन्हनि खे चवणो बाबा जी तव्हां रोज कथा कंदा आहियो त चढ़ावो ईंदो अथव, घणो ईंदो अथव? चई पुट कॾहिं 50 रुपया, कॾहिं 100 रुपया, वधि में वधि 200 रुपया, कॾहिं उन खां वधीक न ईंदा आहिनि। कोई धनी मानी सेठ अची वियो त 500 रुपया बस, उन खां वधीक रोज न ईंदा आहिनि भाई। अच्छा, सेठ जी ॾाढो चालाक, अलाए मतां रीवा हितां जो सतना जो न हुजे, तव्हांजो सागर जो भाई। हा? सागर में कोन्हनि? अच्छा, चओ हरे राम। हा तो ॾाढो चालाक सेठ जी, उन सोचियो कि भाई हनुमान जी पक सुभाणे व्यवस्था कंदा त कथा मां ई त कंदा, कि जेके कथा कंदा, जेको चढ़ावो ईंदो, पक हनुमान जी 10,000 रखे वेंदा हिते कहिड़े न कहिड़े रूप में अची करे। उन छा कयो? उन चयो संत जी, महात्मा जी, सुभाणे जेको चढ़ावो अचेव उहो मूंखे ॾींदव। भाई बदले में छा ॾींदे? कि तव्हांखे रोज 100 रुपया ईंदा आहिनि, 500 रुपया ईंदा आहिनि, मां तव्हांखे सुभाणे 5,000 ॾींदोमांव, पर जेको चढ़ावो ईंदो वादो कयो मूंखे ॾींदव। पोइ चाहे 500 अचनि, 5,000 अचनि, चाहे 10,000 अचनि। संतन चयो ठीकु आहे भाई, कहिड़ा 10,000 मूं वटि रोज कॾहिं ईंदा आहिनि या 500 बि न ईंदा आहिनि। ठीकु आहे तूं 5,000 ॾिजांइ, सुभाणे जेको चढ़ावो ईंदो उहो तूं खणी वञजांइ। हाणे त ख़ुशि थी वियो कि 5,000 ॾेई सुभाणे ॿिए ॾींहुं मूंखे 10,000 मिलंदा। 5,000 तुरंत कढी ॾिनई, सुभाणे जो जेको बि हिसाबु हूंदो मूंखे ॾेई छॾिजो। ठीकु आहे, ॿियो ॾींहुं थियो। हाणे उहो सेठ जी सुबुह खां अची वेठो मंदिर में कथा में, उहो कॾहिं न अचे, पर अची सुबुह खां वेठो ॾिसण लॻो भाई हनुमान जी केॾी महिल ईंदा, कहिड़े रूप में ईंदा। कथा शुरू थी ऐं 2-4 माताऊं आयूं, के 10 जो सिक्को रखियो, कोई 20 जो नोट रखियो, है न, के 50 जो विधो। बस सुबुह खां शाम थी वई, उहो ॾिसे त बस चिल्लर ई आई आहे, 100-150 रुपया आया आहिनि, 200 रुपया आया आहिनि। उनखे लॻो कि भाई अञा शाम थी आहे, हनुमान जी ज़रूर ईंदा, ज़रूर ईंदा भाई, कहिड़े न कहिड़े रूप में ईंदा। पर राति थी वई, मंदिर बंदि करण जो समय थी वियो। ओ महात्मा जी चवण लॻा सेठ जी उथो भाई, हलो हे खणो, हे रोज जी दक्षिणा जेकी आई अथव, तव्हां चओ पिया न, खणो 300 रुपया आया अथव। वो वीचारो हैरान थियो कि भाई हनुमान जी बि कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि, राम जी बि कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। हा, तुरंत अंदर वियो मंदिर में ऐं ॾिसो हनुमान जी खे ईअं गुस्से में चवण लॻो कि छो तव्हांखे जो भगवान रघुनाथ कल आज्ञा ॾिनी कि सेठ जी जी व्यवस्था कजो, ऐं तव्हां हा बि चयो, पर अॼु त व्यवस्था कई कोन अथव। तव्हांखे भगवान चयो न 10,000 जी व्यवस्था कजो, छो न कई अथव? ॾाढो गुस्से में चवण लॻो। एॾो गुस्सो आयो कि कथा में लिखियल आहे कि हनुमान जी खे धक्को ॾियण लॻो। चओ हरे राम। धक्को जेॾी महिल ॾियण लॻो त हनुमान जी ॿई हथ पकड़े वरिता, विग्रह मां हनुमान जी ॿई हथ पकड़े वरिता। हाणे हो त चए छोड़ो छोड़ो, भगवान चओ न ईअं कीअं छॾियां भाई। हा, छा पियो चए ॿुधाए? थोड़ी देरि पहिरियों छा पियो चए? चई सही त चवां पियो, हनुमान जी खे थो चए, सही त चवां पियो, तव्हांखे राम जी जो चयो 10,000 व्यवस्था छो न कई अथव? एतिरे में राम जी आवाज ॾिनी कि हनुमान जी छा थियो भाई, मां जो चई हुई मां कि 10,000 संत जी व्यवस्था करे रखजो, पैसा पहुची विया संत वटि? हनुमान जी चवण लॻा प्रभु चिंता न कयो, 5,000 सुबुह जो सेठ जी पहुचाए छॾिया आहिनि, बाक़ी 5,000 पहुचाईंदो तॾहिं छॾींदोमांसि। चओ हरे राम। बाक़ी पहिरियों पहुचाईंदो, पोइ वञण ॾींदोमांसि, न त अखो पल्लो आरती सभु हिते ई कराईंदोमांसि, तव्हां चिंता ई न कयो, हिते ई वेठो हूंदो। अरे वो सेठ जी समझियो कि अच्छा यानी व्यवस्था जेकी कराइणी हुई न मुंहिंजे द्वारा कराइणी हुई। सेठ जी जे अखियुनि में जल भरजी आयो, रोअण लॻो। अरे भाई रोएं छो तो, छा थियो? चई मां अॼु ताणी केवल ॿुधियो हुयो कि अगरि कोई संतन जो कार्ज हूंदो आहे त भगवान कीअं बि व्यवस्था कंदा आहिनि, कहिड़े बि प्रकार सां व्यवस्था करे ॾींदा आहिनि। प्रभु अॼु साक्षात ॾिसी बि वरितो। चओ हरे राम। तुरंत ख़ुशी ख़ुशी उन 5,000 ॿिया बि दान कया संत जी खे, ऐं अॼु संत जे सदके, सेवा जे सदके उनखे भगवान जा दर्शन बि थिया। चओ हरे राम।
एडी भगवान करुणा कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि जे मथां, एॾो भगवान प्रेम कंदा आहिनि। ऐं भगवान ऐं भक्तनि जो जेको प्रेम आहे उहो निस्वार्थ प्रेम आहे, उनमें कोई स्वार्थ ना आहे, कोई लालच ना आहे, कोई कामना ना आहे, कोई इच्छा ना आहे। वो जगत जे प्रेम वांगुरु न हूंदो आहे भाई, वो तो केवल निष्काम भाव हूंदो आहे। भक्त केवल एतिरो ई यादि रखंदो आहे कि मां प्रभु जो आहियां ऐं प्रभु मुंहिंजा आहिनि, बस। चओ जय श्री कृष्ण, चओ न भाई जय श्री कृष्ण, अञा प्रेम सां चओ, थोड़ो परियों ताणी आवाज पहुंचायो, अञा भाव सां, अञा प्रेम सां। अरे चक्कर बाटा को आया हूं, घट में घट चक्कर बाटा ताणी तो आवाज पहुंचायो। अरे ये तांजी ते बीना ताणी आवाज कोन वही हुंदी, थोड़ो दम लगायो न भाई, चओ जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय झूलेलाल, जय झूलेलाल, जय झूलेलाल। हाँ, जॾहिं भी भगवान जो नाम उच्चारण करण जो मौको मिले, इहो मौको छॾिजे न भाई। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जॾहिं ॿ ॼणा पाण में मिलंदा आहियूं, असां टे जी निंदा शुरू कंदा आहियूं, ओॾी महिल शर्माईंदा आहियूं? हाँ, ओॾी महिल असांखे शर्म ईंदी आहे? जेॾी महिल कंहिंजी बुराई कंदा आहियूं, कंहिंजी चुगली कंदा आहियूं, कंहिंजी कोई बुरी आदत सां चर्चा कंदा आहियूं, त ओॾी महिल असांखे शर्म ईंदी आहे छा? न ईंदी आहे। त पोइ भगवान जो नाम जपण में छाजी शर्म, उच्चारण करण में प्रभु जो नाम छाजी शर्म? चओ हरे राम हरे कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। जॾहिं जॾहिं मौको मिले भाई भगवान जो नाम जाप कजो। ऐं इहो नाम संतन जी कृपा सां मिलंदो आहे, संतन जी दया सां मिलंदो आहे। असां सभु जेके हिते वेठा आहियूं, जेकी संगत तव्हां वेठा आहियो, तव्हां सभु कोई न कोई संतन सां भक्तन सां जुड़ियल आहियो, तॾहिं अॼु सत्संग में वेठा आहियो। असां सभु संतन जे दर ते वेंदा आहियूं भाई, तव्हां वेंदा आहियो कि न दर्शन करण जे लाइ? हथ मथे कयो, सभई वेंदा आहियो? संतन जे दर ते वेंदा आहियूं, झोली फैलाए अरदास बि कंदा आहियूं, प्रार्थना बि कंदा आहियूं, उन्हनि खां घुरंदा बि आहियूं। हर असां सभु संतन वटि वेंदा आहियूं। त तव्हां बचपन खां ॿुधियो हूंदो भाई कि संतन जे दर ते वञिजे त कुझु खणी वञिजे, खाली हथ न वञिजे भाई, बिल्कुलु। ऐं ईअं बि चवंदा आहिनि न भाई कुझु उतां खणी बि अचिजे, इहो ॿुधियो अथव कि न? हा कि न? हा, त असांजे सागर वारे हिकिड़े भाई कंहिं ॿुधियो कि भाई कुझु खणी बि वञिजे ऐं वरी पोइ वापसि कुझु खणी बि अचिजे, त पुराणी चप्पल खणी आयो, नई खणी हली वियो। इहे त गड़बड़ न कंदा आहियो न भाई तव्हां? हा, सभिनीनि ॿुधियो आहे कि संतन जे दर ते वञिजे त खाली हथ न वञिजे, पर छा खणी वञिजे? सवाल त इहो आहे भाई, छा खणी वञिजे? कोई चवंदो कि धन खणी वञिजे, पाखर खणी वञिजे, मिठाइयूं खणी वञिजे, प्रसाद खणी वञिजे, या कोई पदार्थ खणी वञिजे, सोन चांदी खणी वञिजे। अरे इहो सभु तव्हां खणी वञो चाहे न खणी वञो, जॾहिं बि पंहिंजे सतगुरुअ जे दर ते वञो न, त पाण सां गॾु पंहिंजी श्रद्धा ज़रूर खणी वञिजो, ठीकु आहे? पंहिंजी श्रद्धा उहो ज़रूर खणी वञिजो, छो जो उहो श्रद्धा ई आहे जेकी कमु ईंदी, श्रद्धा ई आहे जेकी तव्हांखे जीत ॾींदी भाई। चओ हरे राम। बिना श्रद्धा जे कोई कम न थींदो आहे। सिंध जा महान हिकिड़ा संत थिया आहिनि असांजा, जिन जो नालो वताया फ़कीर, तव्हां ॿुधियो आहे नालो? सिंध जा महान संत अथव भाई असांजा सिंधी समाज जा, जिन जो नालो वताया फ़कीर। उहे हिकु बार वेठा हुया, ॾाढा महान दरवेश पेड़ जे हेठां वेठा हुया, पंहिंजो कुझु कमकार कनि पिया। हिकिड़ो व्यापारी उतां लंघियो, उन ॾिठो त भाई वताया फ़कीर दरवेश वेठो आहे, उन सॾु कयो, ओ संत जी, आवाज ॾिनी, ओ संत जी, हेॾे आ भाई, हेॾे आ। त वताया फ़कीर सीधा साधा उहे हली विया। हा महाराज ॿुधायो छा कमु आहे? चई मां ॿुधियो आहे तव्हांजो ॾाढो नालो, खूब नालो ॿुधियो आहे तव्हांजो, मां व्यापारी आहियां, इन नगर में व्यापार कंदो आहियां, पर कुझु समय खां कमु धंधो ठीकु न आहे, तव्हां कोई ॾस ॾियो। चओ हरे राम। कथा अचेव थी भाई सम्झ में? पक? वताया फ़कीर खे उहो सेठ चवण लॻो कि मां व्यापारी आहियां, मूंखे कोई ॾस ॾियो त मुंहिंजो व्यापार वधे। त उन छा कयो, ओॾी महिल लूण ऐं फुल्को उन्हनि खे संतनि खे खारायो, वताया फ़कीर खे। संतनि खाधो,
चयो हाणे ॿुधायो भाई मां कहिड़ो कमु शुरू कयां। बताया फ़कीर चवण लॻा भाई हाणे तूं असांखे पंहिंजो नमक लूणु खारायो आहे त तोखे ॿुधाइणो पवंदो। हिकु कमु कर भाई, लूणु खारायो अथई न, तूं लूण जो कमु शुरू कजां, तोखे बरकत पवंदी। पक भाई शुरू कयां? चई हा तूं शुरू कर, भगवान कृपा कंदो, तोखे बरकत पवंदे, वन। हाणे संत जे चवण ते उन व्यापारी शुरू कयो लूण जो कमु। जीअं ई शुरू कयईं, अरे एॾी तरक़ी थी, एॾी तरक़ी थी, एॾी तरक़ी थी कि हाणे त बंगला थी विया, गाॾियूं थी वियूं, कई कारखाना ठही विया लूण जा। खूब धन कमाइण लॻो, खूब धन, खूब धनवान बणिजी वियो संत जी कृपा सां। काफ़ी साल बढ़िया ख़ुशीअ सां गुज़री विया। हाणे हुनजो पुट वॾो थियो। वरी हिकु ॾींहुं वताया फ़कीर वेठा हुया पेड़ जे हेठां। हाणे हुनजे पुट जे लाइ हुनखे पुछणो हुयो। वरी आवाज ॾिनई, ओए। वताया फ़कीर ध्यानु न ॾिनो, न ॿुधियो। वरी आवाज ॾिनई त वरी न ॿुधियो, ध्यानु न वियो। त ख़बर अथव न छा चयो? छो जो ॾिसो धनवान जेको हूंदो आहे न, त काथे काथे हुनखे अहंकार बि जल्दी अची वेंदो आहे। पहिरियों सॾु कयईं, संतन न ॿुधियो त ख़बर अथव चवण लॻो, ओ चरिया, ओ चरिया, ॿुधे छो न तो? एॾा बार तोखे सॾु थो कयां, तोखे ॿुधणो नथो अचे छा? जीअं चरिया चयूं, वताया फ़कीर तुरंत ॿुधी वरितो। हा हा ॿुधायो भाई, छा थियो, छा थियो? हेॾे आ। वताया फ़कीर हली आ सीधा साधा। वरी उनखे कुझु खाराई, फुल्को ऐं बसर। चई हाणे ॿुध भाई, मुंहिंजो पुटु वॾो थियो आहे, पहिरियों तूं ॾसु ॾिनो हुयो, मां खूब तरक़ी कई आहे, हाणे मुंहिंजे पुट जे लाइ कुझु ॿुधायो। वताया फ़कीर चयो भाई पहिरियों लूणु खारायो हुई, लूण जो कमु ॿुधायोसीं, हाणे बसर खारायो अथई, बसरनि जो कमु शुरू कर भाई, तरक़ी थींदी, भगवान कृपा कंदे, शुरू कर। ठीकु आहे, शुरू कयईं कमु। पहिरियों छा थियो हुयो भाई? खूब फ़ाइदो। हाणे कमु शुरू कयईं त खूब घाटो, खूब घाटा पिया, खूब घाटा। पहिरियों जी जेकी कमाई हुई सभु लॻी वई, सभु विकामजी वियो, घर मकान दुकान सभु रस्ते ते अची विया, सभु कुझु लुटिजी वियो। हिकु ॾींहुं वरी घुमंदे घुमंदे वताया फ़कीर नज़र अची विया। अरे बीहो 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 भाई बीहो। छा थियो भाई? चई कमाल आहे, पहिरियों तव्हांजो ॾस कमु आयो, पोइ वरी त हुन बर्बाद करे छॾियो पूरो। कहिड़ो जादू कयो? चई छा कयो भाई? चई पहिरियों तव्हां लूण जो कमु ॿुधायो, बढ़िया, मां खूब तरक़ी कई, पोइ बसर जो कमु ॿुधायो त पूरा घाटा पइजी विया। छो भला, छा कयो? वताया फ़कीर खिलण लॻा, महात्मा मुस्कुराइण लॻा। चई भाई हिन में मुंहिंजो कोई चमत्कार या मुंहिंजो कोई दोष कोन्हे, त पोइ छाजो दोष आहे, छाजो कमाल आहे? चई सभु कमाल तुंहिंजी श्रद्धा जो आहे। मां सम्झुमि न। चई तूं पहिरियों बार जॾहिं मूंखे सॾु कयो त छा चयो हुयो? ओ संत, हेॾे आ। तूं मूं में संतनि जहिड़ो भाव रखियो, ओड़ी श्रद्धा रखी, तूं मूंखे संत सम्झो हुयो, त मां जेको वाणीअ सां चयो त भगवान उहो सत्य कयो। छो जो भगवान संतनि जी वाणी सत्य कंदा आहिनि। प्रभु जी बसै साधकी रसना, भगवान उहो वाणी सत्य कई। पर पोइ जॾहिं मां ॿियों बार तो वटि आयुमि त तूं मूंखे छा सॾु कयो? ओ चरिया, उते तुंहिंजी श्रद्धा ख़तम थी वई, उते तूं मूंखे चरियो सम्झो। हाणे पोइ चरियो कुझु बि चए भगवान थोड़ी मञींदो। वताया फ़कीर अहिड़ो ज्ञान ॾिनो, चई पुट कमाल तुंहिंजी श्रद्धा जो ई आहे। पहिरियों तूं श्रद्धा सां आहीं त बेड़ा पार करे वएं, पोइ तूं में श्रद्धा न हुई, तूं में अहंकार हुयो, घमंड हुयो। चओ हरे राम। ऐं अहंकार कीअं? चवनि था नाव में छेद जे समान आहे। केतिरी बि मजबूत नाव हुजे, उहो बढ़िया पाणीअ में हले, केतिरी बि मजबूत हुजे, उनमें अगरि थोरो सो ई नंढो छेद करे छॾियो त पोइ छा थींदो? पाणी भरजंदो नाव में, नाव बुॾी वेंदी, बुॾी वेंदी भाई। तीअं ई जीवन रूपी जेकी नाव आहे, उहो तव्हां बढ़िया हलायो, सुठा कर्म कयो, भक्ति कयो, सेवा कयो, शुभ कर्म कयो, पर अगरि उनजो अहंकार कयो त उहो सम्झो नाव में छेद कयो। चओ जय श्री कृष्ण। श्रद्धा पक्की हुजे भाई, पहाड़ जहिड़ी, कच्चे धागे वांगुरु असांजी श्रद्धा न हुजे भगवान जे प्रति, सतगुरनि जे प्रति, संतनि जे प्रति। पहाड़ जहिड़ी श्रद्धा हुजे। ईअं न भाई कोई कच्चो धागो कोई हितां खींचंदो आहे, कोई हेॾां खींचंदो आहे त टुटी पवंदो आहे, ईअं न हुजे, पक्की श्रद्धा हुजे। चओ हरे राम। एॾी महिमा आहे संतनि जी। ॾाढो सुंदर भजन संतनि जी महिमा जो असां सां गॾु ॻाईंदव भाई? पक?
संतन जी महिमा ॾिसो केॾी निराली आहे कि भगवान भी उन्हनि जे पोइतो पोइतो घुमंदा आहिनि। ॾाढो सुंदर भजन गायो। संतों की महिमा पार है, बंसी वाला भी जिनका यार है। संतों की महिमा पार है, बंसी वाला भी जिनका यार है। बोलो, संतों की महिमा पार है, बंसी वाला भी जिनका यार है। गाओ, संतों की महिमा अपार है, बंसी वाला भी जिनका यार है। परिचो, हाँ, संतों की महिमा पार है, बंसी वाला भी जिनका यार है। संतों की महिमा पार है, बंसी वाला भी जिनका यार है। ताड़ी की सेवा। ध्यान दीजो शब्दन में, मोहन भी जिनके पीछे चलते हैं, जिनकी कृपा से भाग्य बदलते हैं। मोहन भी जिनके पीछे चलते हैं, जिनकी कृपा से भाग्य बदलते हैं। इनके हाथों में वो सरकार है, इनके हाथों में वो सरकार है, बंसी वाला भी जिनका यार है। संतों की महिमा पार है, बंसी वाला भी जिनका यार है। समता इन्होंने ऐसी पाई है, दुश्मन की भी भलाई है। समता इन्होंने ऐसी पाई है, दुश्मन की भी भलाई है। जग ये सारा इनका परिवार है, जग ये सारा इनका परिवार है, बंसी वाला भी जिनका यार है। संतों की महिमा पार है, बंसी वाला भी जिनका यार है। ताड़ियों की सेवा प्रेम से। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो गुरु नानक देव की जय, अमर मुरारे लाल की जय। सुमिरन सेवा ही इनकी पूंजी है, सारे खुशियों की इनको पूंजी है। सेवा ही इनकी पूंजी है, सारी खुशियों की इनको पूंजी है। क्योंकि इनका रखवाला वो करतार है, इनका रखवाला वो करतार है, बंसी वाला भी जिनका यार है। संतों की महिमा पार है, बंसी वाला भी जिनका यार है। गायो। संतों की महिमा पार है, बंसी वाला भी जिनका यार है। संतों की महिमा सभी गायो। है, बंसी वाला भी जिनका यार। बंसी वाला भी जिनका यार है, बंसी वाला भी जिनका यार है। ओ
जिनका यार है, बंसी वाला भी जिनका यार है, हाँ बंसी वाला भी जिनका यार है, बंसी वाला भी जिनका यार है। बोलो सतगुरुदेव भगवान की जय। प्यार सांचो जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। एडी महिमा है भाई संतन जी, एडी महिमा है कि भगवान भी सब उन्हनि जी रक्षा था कन, हर पल सहायता था कन। चो हरे राम। साईं समय घणे बजे ताणी आहे? हाँ? अरे असां वरी सुबह करे ॾींदासीं तव्हांखे न, समय वरी भी ॿुधाए रखो भाई। अरे दया दया, वाह वाह। न वरी भी भाई समय जो ॿुधाए जो। अढाई तव्हां मां ई वेठा हूंदासीं जहिड़ा हाल आहिनि। हाँ? और साउंड वाले बेचारे के वेणो पवंदो बस। अरे एक बार कमाल जी गाल बताएं भैया, साउंड सर्विस का नाम क्या है? हाँ, एक बार आशीर्वाद दो हमारे राज भैया को, खूब तालियां बजाकर। बहुत बढ़िया, बहुत सुंदर साउंड सेटिंग, राज साउंड, बहुत बढ़िया। मैं आपको एक बात बताऊं, ये इनके लिए मैं आपको हिंदी में बता रहा हूं। एक बार हम सागर शहर में सत्संग कर रहे थे, ध्यान से सुनना भाई, हाँ ध्यान से बुद्ध जो भाई। एक बार हम सागर शहर में सत्संग कर रहे थे और हमने कीर्तन करना शुरू किया, धुनी लगाई तो लगभग 500 लोग बैठे थे, 500 संगत बैठी थी। हमने शुरू किया भजन, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो। आंखें बंद की, 5 मिनट हुआ, आंखें खोली तो 250 लोग गायब। हमने कहा चलो कोई बात नहीं भाई, कम से कम 250 तो बैठे हैं, कोई बात नहीं। फिर से धुनी शुरू की, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमन हरि नंदलाल बोलो। फिर 5 मिनट बाद आंखें खोली तो 250 और गायब। सब के सब, पूरा मैदान खाली, कोई नहीं बचा। एक हमारे राज भैया बैठे थे बस। हाँ वडाओ ताड़ी वडाए बेचारे ले भाई। हाँ एक राज भैया, बाकी सब गायब, सब के सब चले गए। ये जो हमारे साथ आए थे ना, ये भी उधर चले गए। केड़े होटल में रहे हो? तो वरदान होटल में हली विया। हाँ, सब छड़े हली विया, केवल मां अकेलो बैठो और असांजा ये साउंड वाला भैया। मैंने कहा देखो भैया, 500 लोग बैठे थे, सब के सब चले गए, आप ही अकेले बैठे हो। आपको भगवान से सच्चा प्रेम है, वाह प्रभु वाह, आपको भगवान ने बहुत प्रेम दिया है। महाराज जी बस करो, आप बंद करो तो मैं भी जाऊं, मैं माइक वाला हूं, मैं आपके चक्कर में बैठा हूं, आप जल्दी निपटाओ तो मैं भी जाऊं भाई। बोलो जय श्री कृष्ण। तव्हांखे खिलाइण लाइ पियो चवां भाई, मतां पकड़ियो वञी न वीचारे खे। हाँ चओ जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण। अना प्रेम सां चओ भाई जय श्री कृष्ण। तो भगवान कीअं पंहिंजे भक्तनि जी रक्षा कंदा आहिनि ॾिसो। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, भगवान कोई जात पात न ॾिसंदा आहिनि, ठीकु आहे? नंढो वॾो न ॾिसंदा आहिनि भगवान, स्त्री पुरुष बि न ॾिसंदा आहिनि, नंढो ॿार आहे की वॾो बुजुर्ग आहे, भगवान न ॾिसंदा आहिनि। भगवान अगरि कुझु ॾिसंदा आहिनि त भीतर जो भाव ॾिसंदा आहिनि, कि अंदरि कहिड़ी भावना सां आयो आहे, कहिड़ी प्रेम सां आयो आहे, कहिड़ी श्रद्धा आहे अंदरि, बसि भगवान उहो ई ॾिसंदा आहिनि, भाव ग्रहण कंदा आहिनि भगवान, ॿियो कुझु भगवान न ॾिसंदा आहिनि। चओ हरे राम। हिकिड़ी ॾाढी सुंदर कथा मां तव्हांखे ॿुधायां, ध्यान सां ॿुधंदो भाई, पक? हाँ चओ जय श्री कृष्ण। ॾाढी ध्यान सां ॿुधजो, ये कथा मूंखे ॾाढी बढ़िया लॻंदी आहे, भक्तमाल जी कथा, ॾाढी सुंदर कथा। तो हिकिड़ा पति पत्नी हुया, ध्यान ॾिजो, चओ जय श्री कृष्ण। लाइव हेॾे ई रखोसि, चओ हरे राम। हिकिड़ा पति पत्नी हुया, उहे पति पत्नी भगवान जो दर्शन करण पंढरपुर विया। महाराष्ट्र में पंढरपुर में भगवान विठल जा दर्शन करण विया, ॾाढी भाव सां विया, ॾाढी प्रेम सां विया। गॾु हथ में अंब बि खणी विया कि भगवान खे अंबनि जो भोग लॻाईंदासीं। रस्तो ॾाढो लंबो हुयो, दर्शन करण वञनि पिया त प्रेम सां वञनि पिया। ओतिरे में न भगवान हिकिड़े संत जो वेश धारण करे रस्ते में पहुची विया। ॾाढी सुंदर कथा। तो
भगवान वेश धारण करे संत जो उते पहुंची विया और संतन खे ॾिसी उन्हनि पति पत्नी जेके हुया प्रणाम कयो। संतन चयो भाई असां ॾाढो परियों खां अचूं था, बुख लगी आहे, तव्हां वटि कुझु खाइण लाइ मिलंदो? पति पत्नी चयो भाई अंब त आहे न में, पर भगवान लाइ पिया खणी वञूं। उन्हनि तुरंत वीचार कयो, चयो भगवान खाइनि या संत खाइनि, ॻाल्हि हिकु ई आहे, ॻाल्हि त हिकु ई आहे। तुरंत उन्हनि उहो अंब कढिया ऐं संतन खे भेंट कया, बाबा हाँ खाओ। संतन बि हिकु अंब खाधो ऐं उनजी जेकी गुठली हुई, उनजा जेके छिलका हुया न, उहो ख़बर तो काॾे पिया फिटी कनि, फिटी न पिया कनि। उहो जेकी धर्म पत्नी हुई न, पति पत्नी में जेकी घर वारी हुई, उनखे चयूं तूं झोल झल, झोल झले ऐं उनजे झोल में उहो जूठन विझण लगा। चओ हरे राम। हाणे कोई साधारण माण्हू हुजे हा तो क्रोध करे हा, गुस्सो करे हा, पर उहे ॿई भक्त हुया। संतन खे कुछ भी न चयो, जूठन संत विझंदा वया विझंदा वया। उहे संत त भगवान हुया, भगवान वेश धारण करे आया। संतन सब अंब खाई वता, भगवान पूरा अंब खाई चट करे ऐं भगवान चयो भाई हाणे मां हलां तो। भगवान हली विया। वो भक्त जी भी अॻिते अॻिते वधी विया। हाणे वो जूठन जेकी संत ॾेई विया आहिनि, छिलका आहिनि, गुठलियूं आहिनि, उहे काॾे वञनि? वो माता जेकी आहे, वो झोल में ॿधी करे अॻिते अॻिते जीअं वधण लगी, पति हुनजो अॻिते निकिरी वियो। ॾिठई त झोल भारी थी थींदी वञे, झोल जेकी आहे वो भारी थी लगे, थोड़ी ॾाढी भारी थी लगे, ॾाढी भारी थी लगे। जीअं ई झोल वरी खोले ॾिठई त गुठलियुनि ऐं छिलकनि जी जॻह ते उते ॾाढो नंढो हिकिड़ो सुंदर बालक हुयो। ॾाढो सुंदर बालक, ॾाढो सुंदर बालक। छोजो भगवान जो प्रकट थियल, उन्हनि कोई जन्म न वरितो, भगवान उन्हनि खे साक्षात प्रकट कियो। एॾो तेज बालक में। वो माता ॾिसी त हैरान थी वई कि एॾो तेजो में बालक। पर पोइ वीचार कयईं कि के माण्हुनि खे छा ॿुधाईंदमि भाई, के ॾिनो आहे? कोई विश्वास थोड़ी कंदो कि संतनि जी जूठनि मां प्रकट थियो आहे। कोई विश्वास न कंदो। अरे मुंहिंजो पति भी विश्वास न कंदो, छोजो हुन अखियुनि सां ॾिठो ई न आहे। हो त अॻिते वधी वियो आहे, छा कयां छा कयां? तो हुन माता छा कयो, हिकिड़े कपिड़े में लपेटे करे हुन बालक खे उते ई रखे छॾियो। उते ई रखे भगवान खे प्रार्थना कयो कि प्रभु हाणे तूं जंहिंजे नसीब में हिन बालक जी सेवा लिखजां, कृपा कजां प्रभु, मूंखे माफ़ कजां। वो धर्म पत्नी भी अॻिते वधी वई। ॿई पति पत्नी हली विया भगवान जा दर्शन करण। उते हिकिड़ा ॿिया गरीब वीचारा भक्त जन पहुता। उहे भी पति पत्नी भक्त हुया भगवान जा। उहे पहुता, उन्हनि खे कोई बालक न हुयो, उन्हनि खे कोई संतान न हुई, और रस्ते ते वो बालक पियो। उन्हनि तुरंत वो खणी वरितो ऐं भगवान जो धन्यवाद करण लगा कि भगवान जी कृपा सां इहो बालक असांजो आहे, असांखे ई सेवा करणी आहे। खूब खुश थिया, खूब गदगद थिया। चओ हरे राम। समझो था अम्मा कथा? हाँ, समझ में अचेव थी भाई? ॾाढो खुश थिया, ॾाढो गदगद थिया। ऐं भगवान उहो अंब खाधो चोखो, है न, चोखे करे भगवान उहो रखियो। उन्हनि जो मेल थियो त उन ॿार जो नालो रखियो चोखा मेला। छा नालो रखियो भाई? चोखा मेला। महाराष्ट्र जा ॾाढा महान संत थिया तो। धीरे धीरे बालक वॾो थियो, ॾाढी नंढी जात में उन्हनि जी परवरिश थी ऐं ॾाढा गरीब हुया। चोखा मेला धीरे धीरे वॾा थिया, मजदूर बणिया, मजदूरी कंदा हुया ऐं भगवान सां खूब प्रेम, खूब प्रेम। हिक ॾींहं जी ॻाल्हि, मजदूरीअ में कुछ वधीक पैसा मिलिया। छा चवंदा आहिनि उनखे? बोनस, है न, बोनस चवंदा आहिनि न भाई। वधीक कुछ पैसा मिलिया त ॾिठऊं ताजो फल केला आया हुया। सोचियूं भाई केला मां भगवान खे भोग लॻायां, भगवान जे मंदिर वञा ऐं भगवान विठल खे केला भोग लॻायां। पैसनि सां उहो केला वठी करे 8-10 केला जेके हुया ऐं पंहिंजे अंगोशे में ॿधी करे भगवान जे मंदिर विया। मंदिर जे अंदर जीअं ई विया त पुजारिन रोके छॾियो। ठीक, काॾे तो वञे, काॾे तो वञे भाई? चई मां भगवान खे भोग लॻाइण तो ना। पुजारी चवण लॻा अच्छा हाणे तूं भगवान खे भोग लॻाईंदे? तूं जहिड़ो नंढी जात वारो माण्हू, हाँ, तुंहिंजो मंदिर में अचण प्रवेश उहो बि वर्जित आहे। तू कीअं मंदिर जे अंदर वेंदे ऐं भगवान खे भोग लॻाईंदे? असां काॾे विया आहियूं, असां लॻाईंदासीं भाई भगवान खे भोग। हल हल, हाणे भगवान तुंहिंजा केला खाईंदो? ॾाढो डांटियो। तॾहिं बि उन्हनि जिद कई कि न भाई मूंखे भगवान जा दर्शन करण ॾियो मूंखे। त कुछ पुजारियुनि उन्हनि खे मारियो। चओ हरे राम। चोखा मेला खे कुछ पुजारियुनि मारियो, एतिरो मारियो कि रक्त वहण लॻो, घाव थी वियो।
धक्को ॾेई ॿाहिरि कढियऊं, केला बि फिटी कयूं, चयो हल भाई वरी न अचिजा मंदिर में। केला खणी करे चोखा मेला पंहिंजे घर हली विया। रात जो जेॾीमहिल भगवान खे शयन आराम करायो, मंदिर जा दरवाजा बंदि थिया, भगवान मंदिर मां निकिरी करे सिधो चोखा मेला जे घर विया। चओ हरे राम। भगवान दरवाजो खटखटायो, ठक ठक, अंदरों आवाज भक्त ॾिनी, केरु आहे? भगवान चवंदा अरे भाई मां आहियां, मां, दरवाजो खोल। जंहिंजी तूं भक्ति कंदो आहे, जेके तूं ॾींहुं भर यादि कंदो आहे, अरे जेके ॾींहं जो केला खाराइण आयो, मां आयो आहियां, खोल दरवाजो खोल। तॾहिं चोखा मेला चवंदा वाह वाह, हाणे मुंहिंजी यादि आई अथव। इहो थींदो अथव भक्त ऐं भगवान जो प्रेम। वाह प्रभु, हाणे मुंहिंजी यादि आई अथव, हाणे आया आहियो। जेॾीमहिल मूंखे मार पई पए ओॾीमहिल छो न आयो? ओॾीमहिल मुंहिंजी रक्षा छो न कयो? तव्हांखे त ख़बर आहे न मां केवल तव्हांजे सहारे आहियां, तव्हांजे भरोसे वेठो आहियां। तव्हां मूंखे ईअं ई छॾे छॾियो? दरवाजो खोलियो, भक्त भगवान साक्षात अंदर आया। चओ हरे राम। साक्षात भगवान जो दर्शन थियो। भगवान खे पहिरियों उन्हनि प्रणाम कयो, पोइ फरियाद बि कई, प्रभु तव्हां ठीकु नथा कयो, तव्हांजा भक्त तव्हांजी भक्ति कनि ऐं उहे मारूं खाइनि। आयो त मां तव्हांखे भोग लॻाइणो हुयो कि मां पंहिंजे प्रभु खे केलनि जो भोग लॻायां, पर हे छा, उन्हनि त मूंखे मारियो आहे ॾाढो। भगवान तव्हां रक्षा बि न कई। भगवान चवनि था न भाई न, मूंखे माफ़ कजां, पर मां सभिनीनि जे साम्हूं कीअं अचां? मां त केवल तूं जहिड़े भक्तनि खे दर्शन ॾींदो आहे, उन्हनि जे साम्हूं मां कीअं अचां? हाणे प्रभु इहे सभु ॻाल्हियूं मूंखे न चओ। भगवान पंहिंजे हथनि सां केवल स्पर्श कयो त उहे जेके घाव हुया उहे सभु भरिजी विया, सभ जा सभु भरिजी विया। भगवान खूब प्रेम था कनि, बाल रूप में भगवान आया आहिनि। चोखा मेला जी गोद में भगवान वेठा आहिनि ऐं चवनि था भाई मूंखे उहो केला त खाराए, वो केला त मूंखे खाराए। पंहिंजे हथनि सां चोखा मेला भगवान खे केला खाराए। भगवान खूब आशीर्वाद ॾिनो ऐं भगवान चवनि था भाई केला कुझु बचा आहिनि छा? हा हा 4 केला ॾे त मूंखे। छो 4 केला काॾे कंदव? त भगवान चवनि था ॾिसो बहानो था कनि। भगवान चवनि था भाई सुबुह खां मां बि कुझु न खाधो हुयो, त रुक्मणीअ बि कुझु न खाधो आहे, उन्हनि खे बि ॾींदुमि, उहे बि खाईंदा। 4 केला ॾे। पंहिंजे पीताम्बर सां भगवान ॿधियो ऐं भगवान आशीर्वाद ॾेई अंतर ध्यान थी विया। चओ हरे राम। हाणे ध्यान ॾिजो, भगवान 4 केला छाजे लाइ खया? सुबुह थी, पुजारी जी सभु आया, मंदिर जा दरवाजा खुलिया। भगवान जी जेॾीमहिल आरती थियणी हुई त हिकिड़े पुजारी जी नज़र पइजी वई कि भगवान जे पीताम्बर में 4 केला आहिनि। अरे इहो केरु रखियो भाई? रात जो त न हुया, असां मंदिर सभु दरवाजा बंदि करे वियासीं। केरु आयो मंदिर में? पोइ कीअं ॿुधायो कि कल्ह केरु आयो भाई? चोखा मेला आयो केलनि जो भोग लॻाइण, उनखे मारियोसीं त लॻे तो रात जो चोरी छुपिया आयो हुन मंदिर में। अरे जो ॿुधियूं वरी विया चोखा मेला वटि, वरी उनखे घर में पकड़ियूं, वरी उनखे मार ॾिनो। अरे भाई छो था मारियो? कि तूं ही आहे रात जो मंदिर में चोरी करण, चोरी छुपे भगवान खे केला ॾियण आयो है? भाई मां त न आयो। अरे न, भगवान जे पीताम्बर में 4 केला आहिनि। चोखा मेला चवनि अच्छा 4 केला तॾहिं वठी विया हुआ? चओ हरे राम। हो चवनि था प्रभु कमाल, मां त तव्हांखे न पियो चवां 4 केला खणी वञो, जबरदस्ती तव्हां खणी विया। हाणे हिननि खे तो लॻे मां चोरी छुपिया आयुमि। ॾाढी मार ॾिनो चोखा मेला खे। वरी मार ॾेई कीअं चयो छॾियोसि भैया, मरी न वञे, छॾे छॾोसि। वापसि जेॾीमहिल सभु पुजारी मंदिर पिया अचनि त अॼु भगवान केॾी लीला कई, मंदिर जा दरवाजा भगवान अंदरां बंदि करे छॾिया। चओ हरे राम। भगवान अंदरां बंदि करे छॾिया दरवाजा। सभु पुजारी हैरान घबराइजी विया, छा थी वियो? भगवान ॾाढो क्रोध में, गुस्से में आवाज ॾिनी कि तव्हां मुंहिंजे भक्त जो अपमान कयो आहे, मुंहिंजे भक्त खे मारियो अथव। अरे उहो चोरी छुपे न आयो हुयो भाई, रात जो मां हुनजे दर ते वियो हुअमि उनखां घुरी करे खाइण जे लाइ। तव्हांखे छा थो लॻे उहो भक्त आयो? न, अरे मां प्यासो हुयुमि हुनजे प्रेम जो। भगवान था चवनि ऐं तव्हां बिना सोचे सम्झे मुंहिंजे भक्त खे मारियो आहे, उनजो निषेध था कयो, उनखे मंदिर में अचण नथा ॾियो। अरे तव्हां लायक न आहियो मंदिर में अचण जे, उहो ई लायक आहे। प्रभु गलती थी वई, प्रभु दरवाजो खोलियो। भगवान चवनि था हाणे दरवाजो न खुलंदो भाई, अगरि दरवाजो खोलाइणो त वञो मुंहिंजे भक्त खे पालकीअ में सजाए करे, कीर्तन करे, सम्मानित उनखे पहिरियों वठी अचो। उहो अची अगरि चवंदो कि दरवाजो खोलियो त मां दरवाजो खोलींदुमि। चओ हरे राम।
न त दरवाजो न खोलींदुमि भाई। तुरंत सब डुकिया, पुजारी जेके पंडित हुया, पालकी सजायूं, चोखा मिला खे वेनती कयूं, उनखे पालकी सजाए वठी आया, कीर्तन करे ऐं चवण लगा असांखे माफ़ी ॾिजो, माफ़ कजो, ऐं तव्हां भगवान खे प्रार्थना कयो त भगवान दरवाजा खोलनि। चोखा मिला ज़ार ज़ार रोण लगा कि वाह प्रभु वाह, बेअंत तुंहिंजी लीला आहे, तूं पंहिंजे भक्तनि जे लाइ छा न कंदो आहे प्रभु, छा न कयो आहे तूं पंहिंजे भक्तनि जे लाइ, एॾो भक्तनि सां प्रेम कंदो आहे तूं, कोई वीचार नथो करे सघे, भगवान एॾो प्रेम कंदा आहिनि पंहिंजे भक्तनि सां। जॾहिं गजग्राह जी लड़ाई थी हाथी ऐं मगरमच्छ जी, हाथी भगवान खे पुकार कई हुई, भगवान आया, ॾाढी रफ्तार भगवान जी, ॾाढी तेज गति सां भगवान आया, हाथी जी रक्षा कई, पर हाथी खां पहिरियों भगवान मगरमच्छ खे मुक्ति ॾिनी। हाथी जेको भगवान जो भक्त हुयो चवण लॻो प्रभु कमाल आहे, सम्झ में न आई तव्हांजी ॻाल्हि कि तव्हां आया मुंहिंजे लाइ आहियो, पर मूंखे न तारियो कोन अथव, मूंखे मुक्ति न ॾिनी अथव, हिनखे पहिरियों मुक्ति ॾेई छॾी अथव, छो? भगवान मुस्कुराइण लॻा, चवण लॻा तोखे बि मुक्ति ॾींदुमि प्यारा, पर तूं मुंहिंजी शरण आहे, तूं मुंहिंजी शरण में आ। ऐं हो ॾिस मगरमच्छ जेको हुयो उहो तुंहिंजा चरण पकड़े बीठो हुयो, त मां उनखे पहिरियों तारींदुमि जेको मुंहिंजे भक्तनि जा चरण पकड़े बीहंदो आहे। चओ हरे राम, मुंहिंजे शरण में जेको ईंदो मां उनखे पोइ तारींदुमि, चवनि था पहिरियों जेको मुंहिंजे भक्त जे शरण में ईंदो मां उनखे तारींदो आहियां। चोखा मिला चवनि था प्रभु तव्हां भक्तनि जे लाइ छा न कयो आहे, एॾी प्रीत भगवान, हाणे दरवाजो खोलियो, सभिनीनि खे प्रभु दर्शन ॾियो। भगवान खे जेॾी महिल एॾी वेनती कई त भगवान साक्षात दर्शन पूरे शहर वासियुनि खे ॾिनो, केवल चोखा मिला जे कारण। भगवान आया, सभिनीनि इहो नज़ारो ॾिठो कि भगवान आया और साक्षात प्रकट थी करे चोखा मिला के गले सां लगायो, भगवान गले सां लगायो, ईअं गले सां लगायो, ईअं गले सां लगायो कि भगवान खे प्यास आहे भक्तनि जी। चओ हरे राम। इहो दृश्य ॾिसी सब गदगद थी विया, भक्त ऐं भगवान जी जय जयकार करण लगा। एड़ा चोखा मेला ॾिसो भगवान पंहिंजे भक्तनि जो कीअं मान रखंदा आहिनि, कीअं प्रेम कंदा आहिनि, ऐं भक्त कीअं भगवान जो भजन कंदा आहिनि। अरे उहे एड़ो भजन कंदा आहिनि, एड़ो भजन कंदा आहिनि कि पुछो ई न भाई। चोखा मेला धीरे धीरे जीअं उम्र वॾी थी ऐं मजदूरी जेकी कंदा हुया, उन्हनि जे जीवन जी घटना ईंदी आहे कि मजदूरी कंदे कंदे हिकु बार कुछ खोटरनि पिया, काथे कम पियो हले, मजदूरी पई हले उन्हनि जी, त जमीन जेकी आहे धसकी वई, मिट्टी उन्हनि जे मथां किरी पई, कई माण्हुनि जी उते मृत्यु थी वई, कई माण्हू उन दबजी करे उन में मरी विया, उन में चोखा मेला बि हुया, उन्हनि जी मृत्यु ईअं थी। हाणे कई साल थी विया, कई साल थी विया, हिकु ॾींहुं अचानक उतां हिकिड़ो राजा लंघियो, जाते उहो जमीन धसकी वई, जाते ॾाढनि ॼणनि जी मृत्यु थी, जेके ॾाढा मजदूर हुया, जंहिंमें भक्त चोखा मेला हुया, उतां उन रस्ते खां हिकिड़ो राजा लंघिया त उते विठल विठल जी आवाज अचे। राजा सोचियो भाई विठल विठल जी काथों थी आवाज अचे, हेॾे होॾे निहारियो त कुछ न ख़बर पई, धरतीअ ते कण लॻायूं त अरे हिते हेठां आवाज थी अचे विठल विठल जी। तुरंत सैनिकुनि खे आज्ञा ॾिनो, खोटिरियो भाई, खोटिरियो 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 खोटिरियो। त जेॾी महिल खोटिरियूं त चोखा मेला जी हॾियुनि मां बि विठल विठल जी आवाज। सोचो असांजे मुख मां भगवान जो नाम नथो निकिरे, ऐं उहे भक्त ॾिसो उन्हनि जे हॾियुनि मां बि प्रभुअ जे नाम जी आवाज पई अचे। एड़नि उन्हनि एड़ो प्रेम कयो आहे भगवान सां। चओ जय श्री कृष्ण, चओ न भाई जय श्री कृष्ण। चलो भगवान असांखे एड़ो प्रेम ॾियनि, भगवान असां ते एड़ी कृपा कनि, इहे ई अरदास कयूं भाई असां। हा हा, चओ हरे राम। भगवान एड़ी कृपा कनि भाई। ॾिसो असां सभु हिते वेठा आहियूं, केॾो सुंदर अवसर हली रहियो आहे, चालीहो महोत्सव तव्हां सभु मनायो था, है न। असां पंहिंजे भगवान झूलेलाल खे बि अरदास कयूं, प्रार्थना कयूं कि असांखे खूब भक्ति सेवा मिले, है न। ये ॾाढा शुभ ॾींहं हली रहिया आहिनि असांजे लाइ, भक्ति जा अवसर। ॾिसो पुरुषोत्तम महीनो बि अथव, सावन जो बि महीनो अथव, वरी चालीहो साहिब बि हली रहियो आहे, सोने पे सुहागा आहे। हा, त भगवान खे प्रार्थना कयो, असांजे अमरलाल साईं खे प्रार्थना कयो कि असांखे खूब भक्ति मिले। अचो प्रार्थना कयूं भाई, ॾाढी सुंदर। गॾ गॾ ॻाइजो भाई।
ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम बोलो झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल। हरि ओम झूलेलाल। झूलेलाल रिझे पल्लव पायण सां पल्लव जे के पाइन रे खावंद तिन जा खाली न करे साईं झूलेलाल। झूलेलाल रिझे पल्लव पायण सां पल्लव जे के पाइन रे खावंद तिन जा खाली न करे साईं झूलेलाल। झूलेलाल रिझे पल्लव बोलो ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल। झूलण जी जोत जगे थी महराणे साहिब में। महराणे साहिब में झूलण जी जोत जगे थी बहराणे साहिब में। बहराणे साहिब में पूरी थे मन जी आशा चालीहे साहिब में। चालीहे साहिब में पूरी थे मन जी आशा चालीहे साहिब में। चालीहे साहिब में ओ मिठड़ा रे पूरी थे मन जी आशा चालीहे साहिब में खाली ना कॾहिं मोटाए साईं झूलेलाल। झूलेलाल रिझे पल्लव पायण सां पल्लव जे के पाइन रे खावंद तिन जा खाली न करे साईं झूलेलाल। झूलेलाल रिझे पल्लव पायण सां ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि चौ भाई ओम हरि ओम झूलेलाल। ओम हरि ओम झूलेलाल। दरिया शाह दरंद वंदन जी ताह बुद्धि ईंदो आ। ताह बुद्धि ईंदो आ। दरिया शाह दर्द वदन जी ताह बुद्धि ईंदो आ। ताह बुद्धि ईंदो आ। सिख श्रद्धा वारन जाहो कष्ट सब कटींदो आ। कष्ट सब कटींदो आ। सिख श्रद्धा वारन जाहो कष्ट सब कटींदो आ। कष्ट सब कटींदो आ। ओ मिठड़ा रे सिख श्रद्धा वारन जाहो कष्ट सब कटींदो आ। आनंद तोखे भी ॾींदो साईं झूलेलाल। झूलेलाल रिझे पल्लव पायण सां पल्लव जे के पाइन रे खावंद तिन जा खाली न करे साईं झूलेलाल। झूलेलाल
तुलसी जे पल्लव पाए बोलो ओम हरि ओम झूलेलाल 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 ओम हरि ओम बोलो ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल ओम हरि ओम झूलेलाल आयोलाल सभई चो झूलेलाल। प्यार सां चओ जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। भाई समय तो थी वियो आहे सत्संग जी है न हाणे प्यार सां चओ जय श्री कृष्ण। अना प्रेम सां चओ न भाई थकजी थोड़ी पिया आहियो हाँ ॿुधायो न भाई थकजी पिया आहियो छा। अच्छा तव्हांखे आनंद आयो अॼु पहिरें ॾींहुं कथा में पक ईमानदारी सां भाई हाँ कृपा कृपा प्रभु जी पक आनंद आयो न भाई त हिकड़ी ॻाल्हि असांजी मञींदव हीअं कयो या हीअं कयो भाई सुभाणे अकेले न अचिजो 4 माण्हू गीले अचिजो ठीक आहे हाँ समय सां जेको भी समय तव्हां ॿुधायो त पोइ असां अनाउंस करे छॾियूं भाई हुन समय ते तव्हां पहुची वञिजो ठीक आहे असां भी समय सां पहुची वेंदासीं 5 मिंट पहिरियों ई पहुची वेंदासीं 10 वॻे अलाए कथा जो टाइम 9 रखियो अथव 10 रखियो अथव अच्छा ईअं अच्छा हिकड़ी ॻाल्हि ॿुधायो भाई हिकड़ी मां हिकिड़ो क्वेश्चन तव्हां खां पुछां पुछी सघां थो न भाई फिल्म लगल हुजे बढ़िया 9 से 12 ध्यान ॾिजो भाई है न फिल्म लगल हुजे 9 से 12 घणे बजे वेंदो सच्चाई आहे भाई तव्हां में ॾाढी 8:30 पहुची वेंदो हाँ तो घर वनो ही छो था पोइ अच्छा हाँ समस्या तो है भाई बराबर हाँ त पोइ जेको समय ॿुधायो असां ओॾी महिल पहुचूं तव्हांखे कथा ॿुधायूं ताकि तव्हां भी समय सां पहुची वञो भाई कथा ॿुधायूं मां तव्हांखे छा थींदी आहे कथा हिकिड़ो भगवान जो प्रसाद आहे ठीक आहे जिनजी असांखे मर्यादा रखणी आहे खूब तव्हांखे भी असांखे भी 10 बजे पक ठीक आहे हलो भाई तव्हां समय सां पहुची वञो कोशिश करे 10-15 मिंट पहिरियों ही अची वञिजो भाई ठीक आहे जगह विलारे रखिजो पंहिंजी हाँ या रुमाल रुमाल छॾे वञिजो अॼु चओ हरे राम हरे कृष्ण भक्ति जो खूब लाभ वठिजो भाई असां ॾाढो परियों खां तव्हांखे कथा ॿुधाइण आया आहियूं त खूब तव्हां ऐं असां मिली करे खूब भक्ति कयूं भगवान जी चओ जय श्री कृष्ण ये अहिड़ी जगह आहे ये अहिड़ी भक्ति आहे अहिड़ो स्थान आहे कि जन्म मरण खां माण्हू पार थी वेंदो आहे भक्ति करे त हिन जो खूब लाभ वठूं भाई असां खूब आनंद खूब प्रेम सां ऐं कल अकेला न अचिजो कंहिंखे न कंहिंखे जरूर भक्ति सां वठी अचिजो तव्हांखे ख़बर आहे हिन टिनिनि लोकनि में सभिनीनि खां सुठे में सुठो कर्म कहिड़ो आहे कंहिंखे भक्तिअ सां जोड़णु सभिनीनि खां सुठे में सुठो कर्म जेके संत महात्मा करे रहिया आहिनि है न सुखमनी साहब में जेको गुण संतन जो लिखियल आहे जो आप जपे अवरा नाम जपावे सभिनीनि में सुठो कम तो भक्ति सां जोड़ण त सुभाणे कंहिंखे न कंहिंखे भक्ति सां जरूर जोड़जो भाई कथा में जरूर वठी अचजो ठीक आहे हाणे छुट्टी ॾियूं तव्हांखे हाँ तंग थी वेठा आहियो तव्हां बि छुट्टी ॾींदासीं तव्हांखे दरवाजा खिड़कियूं सभु खुलिया अथव भाई जेके जाॾा वञिणो आहे तव्हां आज़ाद आहियो हिकिड़ी मूंखे ॻाल्हि यादि आई तव्हांखे ॿुधायां भाई असांजो हिकिड़ो दोस्त रहंदो आहे चकरवाडा में मंगलू राम सुञाणो था हुनखे बलराम भैया हुनजे बारे तव्हांखे भागवत कथा में ॿुधायो हूंदो मंगलू राम उहो दोस्त आहे उहो ईअं ई आहे थोरो मूं वांगुरु है न त उनजी शादी थी शादी के कुछ साल थी विया कुछ साल में तो सब खबर पइजी वेंदो आहे भाई तव्हां हा नथा चओ हे वीचारा हा था कनि है न हा हे पार्टी हा थी करे
हाँ हिननि जी चेहरे ते मुस्कुराहट त बस सत्संग ते ही निकरंदी आहे न, घर ते त वीचारा चुप ही हूंदा आहिनि। इन भाई घर ते मौन चालीहो हलंदो आहे हिननि जो। चओ हरे राम। मंगलू राम जी मुंहिंजे दोस्त जी नई नई शादी थी ऐं उनखे कुछ ही साल में सब खबर पइजी भाई कीअं थींदो आहे। 8-10 साल जॾहिं शादी खे थी विया, घुमण विया भाई सागर शहर, घुमण आया, बढ़िया घुमन पिया, हिकिड़े होटल में रुकिया। अचानक मंगलू राम होटल मां ॿाहिरि निकितो, कमरे मां डुकंदे डुकंदे आयो त होटल जो जेको मैनेजर हुयो न पुछियो भाई छा थियो छा थियो? जी मुंहिंजो घरवारी सां झगड़ो थी वियो आहे। पोइ छा थियो भाई? कि घरवारी चए थी बस हाणे मां तोसां गॾु न रहंदमि ऐं मां खिड़कीअ मां टपो ॾींदमि। हल तूं हल जल्दी हल, मैनेजर खे चवण लॻो हलो, चए थी खिड़कीअ मां टपो ॾींदमि। पोइ भाई मां छा हली कंदुमि ऐं तूं हल पुलिस कंप्लेन कर या पुलिस खे वठी आ या हुनजे घर वारनि खे सॾु कर न, वो खिड़की मां टपो ॾींदी त मां छा कंदुमि? चई भेणा खिड़की खोले कोन थी, तूं जल्दी हल खोले ॾीस, जल्दी हल खिड़की खोले ॾीस त ॾे जिंद छॾे मुंहिंजी। तव्हां त ईअं न आहियो न दरवाजा खिड़की खोले रखिया आहिनि असां। हाँ चओ हरे राम। आनंद आयो त सुभाणे जल्दी सवेल पहुचजो भाई भगवान जी कथा में। हाणे जेको नियम हुजे असांखे ॿुधायो, पलव पाईंदा आहियो कि छा? है न? हा पलव पायो, पहिरियों 2 मिंट भगवान नाम जो कीर्तन बि कयो असां सां गॾु, ठीकु आहे भाई? मेजर राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद बोलो राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे जय गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद 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 बोलो गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सभई लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल आहा लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूले लाल सभई लाल झूले लाल झूले लाल झूले लाल झूलेलाल जय जादीना बीड़ा आहा देखो चवंदो झूलेलाल जय जादीना बीड़ा आहा देखो चवंदो झूलेलाल जय जादीना बीड़ा सभई तो लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 बोलो राधे राधे श्याम राधे 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 जय जय श्री राम। बोलो वृंदावन हरि लाल की जय सद्गुरुदेव भगवान की जय। अचो भाई पलव पायो मिली करे प्रेम सां। हाणे पलव जे पाइन खावंद खाली ना करे दर्द तुंहिंजा सुबर भरिया अड भरिया ही आहिनि हो हाणे आशा आहिनि हो जो वापारी हर नाम जा फिर
तो शरनाए। नानक की प्रभ बेनती अपनी भक्ति लाए, अपनी भक्ति लाए, अपनी भक्ति लाए। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।